मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं एल्फी या ऑयल पेंट रंग या नेम पॉलिश जे लॻण सां वुज़ू या गुसुल थी वेंदो या न साईं इन टिनिनि सूरतुनि में कंहिं औरत जो या मर्द जो गुसुल बि न थींदो, वुज़ू बि न थींदो। हे तमामु जेके असांजा मिस्त्री हज़रात आहिनि न, जेके ग़रीब पाइपनि जो कमु कंदा आहिनि, त इहा हिकिड़ी सोल्यूशन हूंदी आहे। हे फिके कलर जी इहा हथ में लॻंदी आहिनि, ॾाढी इंतिहाई ॾुखी लहंदी आहे। जेकॾहिं अगरि इहा हथ ते लॻी पई, हिकु नंबर ते इहा सोल्यूशन जेकी फिकी पाइपनि किणंदा आहिनि, इहा या एल्फी आहे न साईं, 20-30 मिले थी जेको जुगाड़ कयो वेंदो आहे, इहा एल्फी। 3 नंबर ते ऑयल पेंट रंग, जेको अमूमन असां घरनि खे लॻाईंदा आहियूं, दरवाज़नि खे लॻाईंदा आहियूं। इहे 3 शयूं जेकॾहिं कंहिं मर्द जे हथ खे लॻियूं आहिनि त मर्द तमामु वॾी कोशिशि करे इन खे साफ़ु करण जी कोशिशि करे, ईअं गुसुल बि न थींदो, वुज़ू बि न थींदो। ॻाल्हि सम्झ आई न साईं? हा, इहो एल्फी लॻे, सोल्यूशन हथ खे लॻे, या ऑयल पेंट रंग लॻे, बाक़ी वाटर प्रिंट न। हिकिड़ो वाटर वारो कलर आहे न, पाणी वारो, उहो त पाणी लही वेंदो आहे। बाक़ी ऑयल पेंट जेको रंग आहे न, उहो बि जेकॾहिं हथ खे लॻो आहे, एल्फी लॻी आहे या सोल्यूशन लॻी आहे, इन 3 सूरतुनि में कंहिं बि बंदे खे लॻी आहे, उनजो वुज़ू बि न थींदो ऐं तड़ बि उनजो न लहंदो, जेसिताईं उनखे लाहे न। ऐं औरतूं बि जेको आहे इहे पॉलिश जेको आहिनि न, जेसिताईं औरतूं इन पॉलिश खे लाहींदियूं न, तेसिताईं औरतुनि जो गुसुल बि न थींदो। ऐं औरतुनि में तमामु वॾो मर्ज़ु आहे। हे काॾे बि अगरि शादी ते वञिणो पवंदो या किथे बि काथे ख़ुशी जे मौक़े ते वञिणो पवंदो न, त इहे तमामु घणी औरतूं लॻाइनि थियूं। ठीकु आहे, हिकिड़ी औरतुनि जे लाइ ज़ीनत हिकिड़ी आहे त उनखे लॻाइनि, बाक़ी जेकी औरत निमाज़ी आहे न, उहा इन खां तमामु घणो ख़्यालु रखे। त जेकॾहिं सुई जो जेको मथो आहे न, सुई जो मथो सुञाणो था न साईं यार, सुई जो हिकिड़ो मथो थींदो आहे न, जेको सुई असां किथे बि लॻाईंदा, सुई जो मथो छा थींदो आहे, केतिरो सोनो आहे उहो, सफ़ा बारीक आहे न। इन सुई जे मथे जेतिरो जेकॾहिं अगरि किथे बि रंग लॻल आहे न, त बि जेको आहे वुज़ू न थींदो। हे वॾो हसास मसइलो आहे। तमामु नमाज़ूं जेको आहे पोइ न थींदियूं, क़ुर जी तिलावत बि न थींदी। त तमामु औरतूं इन शयुनि खां जेको आहे परहेज़ करण जी कोशिशि कनि। ठीकु आहे, लॻाइनि हिकिड़ी ज़ीनत आहे, इन सां गॾोगॾु उहा केमिकल बि मिलंदो आहे जेको इन रंग खे लाहे छॾे। इन खे लाहिणु इंतिहाई लाज़मी आहे।